आहे मुंहिंजी ॿिली मानो ऐं मुंहिंजी कहाणी। मानो मुंहिंजी पेट आहे। मां हिन सां तमामु घणो प्यार कंदी आहियां। इन लाइ मां हिन जो हमेशा ख़्यालु रखंदी आहियां। मां मानो खे रेगुलरली वंजारींदी आहियां। मां मानो खे जानवरनि जे डॉक्टर वटि वैक्सीनेशन जे लाइ वठी वेंदी आहियां। वैक्सीनेशन जे करे मानो केतिरनि ई बीमारियुनि खां बची वेंदी आहे। मां मानो जे घर खे रोज़ानो साफ़ कंदी आहियां। हिन जे रहण जे लाइ जॻह साफ़ सुथरी हुजणु घुरिजे न। मां मानो खे रोज़ानो फ्रेश ऐं हेल्दी खाधो टाइम ते ॾींदी आहियां। जीअं ई खाधे जो टाइम थींदो आहे, इहा मूं वटि दौड़ंदी ईंदी आहे। मुंहिंजी प्यारी मानो, जॾहिं तमामु गर्मी थींदी आहे त मां मानो जे लाइ तमामु घणो पाणी बाउल में रखी छॾींदी आहियां। मां ॿियनि माण्हुनि वांगुरु मानो खे बिल्कुलु तंग न आहियां कंदी, पर इन जो ख़्यालु रखंदी आहियां। हे आहे चूचू द बर्ड। चूचू जो आखेरो टुटी पियो आहे। छा तव्हां इन जो आखेरो ठाहिण में मदद कंदव? Help Choo-Choo in making nest for her with help of sticks and leaves. दोस्तों, जीअं मां मानो जो ख़्यालु रखंदी आहियां, ईअं ई असांखे सभिनी जानवरनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। जानवर असांजे लाइ तमामु हेल्पफुल आहिनि। कुझु असांजे लाइ ग़िज़ा फ़राहम कंदा आहिनि, जीअं एग्स, मिल्क ऐं मीट। इन खां अलावा कुझु जानवर ट्रांसपोर्ट यानी सवारी जे लाइ बि कमु ईंदा आहिनि। Animals are used for transport, जीअं horse, camel, donkey and bulls. Animals असांजा दोस्त आहिनि ऐं लाइफ में तमामु इम्पोर्टेंट बि। असांखे जानवरनि जो ख़्यालु रखणु घुरिजे।